अस्सलाम वालेकुम नाज़रीन, PSL 8 जी सीज़न जे हवाले सां KTN न्यूज़ ते स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं गुज़िरियल ॾींहुं बि असां प्रोग्राम कयोसीं। अॼु जेको प्रोग्राम आहे उहो बि असांजो पाकिस्तान सुपर लीग जे हवाले सां आहे। पाकिस्तान में सुपर लीग जेकी आहे उहा इंटरनेशनल क्रिकेट जी बहाली में तमामु वॾो अहम किरदारु अदा कयो आहे। 2016 खां इन जी शुरूआति थी बाक़ाइदा, पर अॼु दुबई खां शुरू थियल सफ़र मुल्तान पहुतो ऐं मुल्तान वारी मैच कल्ह तव्हां ॾिठी। लाहौर कलंदर शानदार दिलचस्प सख़्तु मुक़ाबले बाद हिकु रन सां कामयाबी हासिलु कई ऐं अॼु जेको मैच आहे उहो बि घटि मैच न आहे। पेशावर ज़ल्मे ऐं कराची किंग्स जी टीमूं नेशनल बैंक क्रिकेट अरीना में अॼु हिक ॿिए जे साम्हूं थी रहियूं आहिनि। पाकिस्तानी टाइम मुताबिक़ 7:30 वॻे इहो मैच खेॾियो वेंदो। असांजे स्टूडियो में जेकी शख़्सियत असां सां गॾु आहे, कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। हीउ जेको प्रोग्राम आहे, मां हिन प्रोग्राम खे पंहिंजे लाइ ऑनर महसूसु कंदुमि त मां साईं सां गॾु प्रोग्राम कयां थो। तमामु सीनियर सहाफ़ी असांजो मुनवर आलम, जंहिंखे तव्हां KTN न्यूज़ जी स्क्रीन ते ॾिसंदा आहियो ऐं पंहिंजा तज़िया ॾींदो आहे, उहो असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम मुनवर साहब। वालेकुम। थैंक यू सो मच, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। पाकिस्तान सुपर लीग जो वॾो इवेंट आहे सर, ग्रैंड इवेंट आहे, इट्स अ बिग इवेंट। एग्जैक्टली, बिल्कुल पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो ब्रांड इवेंट आहे ऐं जंहिं अंदाज़ सां ओपनिंग सेरेमनी जी ॻाल्हि कयूं, तव्हां बि ॾिठी असां बि ॾिठी। पहिरियों त ॻाल्हि कयूं त ओपनिंग सेरेमनी जेकी थी उनखे ॾिसी करे तव्हांखे छा यादि आयो? त ॾिसो, ओपनिंग सेरेमनी जिथे किथे को बि अहिड़ो इवेंट हूंदो आहे हू ईअं ई थींदी आहे ऐं उहा हिकिड़ी इंटरटेनिंग हिकिड़ो इवेंट हूंदो आहे। ऐं उहो जेको इवेंट हुयो कल्ह जेको असां ॾिठोसीं, बहितरीनु ज़बरदस्त वेल ऑर्गेनाइज़ड असां इवेंट हुयो मुल्तान जहिड़े शहर में ऐं शहर खां काफ़ी परते अहिड़ो ज़बरदस्त इवेंट। ऐं हुन में जेका फ़नकार हुया ऐं जेका परफॉर्मेंस हुई जेका उहा ज़बरदस्त हुई ऐं असां ॾिठीसीं बाक़ाइदा। ऐं क्राउड ॾिसो तव्हां, सही माना मुल्तान जहिड़े शहर में तव्हां ॾिसो त फुल जैम पैक स्टेडियम, क्राउडेड स्टेडियम ऐं वोकल क्राउड। सही, माना माण्हू इन्वॉल्व हुया, इंगेज हुया। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां जॾहिं उन्हनि खे परफॉर्मेंस सुठी लॻंदी त हू इंगेज थींदा, इन्वॉल्व थींदा। ज़बरदस्त तक़रीब थी ऐं पाकिस्तान जी क्रिकेट जे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त मैसेज वियो अगेन। ऐं PCB जेको कमु कयो इहो स्टार्ट 2016 तव्हां बि स्टार्टिंग में चयो हुयो त दुबई में थियो वरी मुश्किल सां। ऐं तव्हांखे ख़बर आहे वरी पोइ हिकु ॿ मैच पहिरें स्टार्टिंग में लाहौर कराची, लाहौर में आया कराची ऐं कराची हुन में वॾो पार्टिसिपेट कयो ज़बरदस्त। ऐं सिंध हुकूमत घणो हुन में इंट्रस्ट वरितो, ख़र्चो बि घणो कयो। PCB सां मां पाण ख़र्चु कयो। टीम जेका आहियूं उन्हनि जे सिक्योरिटी जे हवाले सां कराची स्टार्टिंग में जेको इंटरनेशनल रीस्टोर थी उहो बि कराची खां थियो। इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं कल्ह जेका तक़रीब थी PSL जी उहा ज़बरदस्त तक़रीब हुई मुंहिंजे ख़्याल में। ऐं PSL तव्हां ॾिसो इन्वॉल्वमेंट ॾिसो, मां ॾिसां थो हाणे टे चैनल हिते पाकिस्तानी 3 चैनल हाणे हुनखे लाइव कनि था ऐं सुठी ॻाल्हि आहे, ठीकु आहे। ऐं पोइ हुन में तव्हां ॾिसो त हुन में जेको उन्हनि खे सपोर्ट मिले थी मुख़्तलिफ़ थ्रू एडवर्टीज़मेंट, उहा घणी आहे। ऐं मुख़्तलिफ़ शयूं हुन में तव्हां ॾिसो था, इन्वॉल्वमेंट आहे, व्यूवरशिप आहे। त हर शइ, हर को डेस्परेट आहे। आख़िरी ॾींहंनि में हिकिड़ो फ़ैसिलो थियो त भई असांखे बि खपे राइट जी, उहो थी बि वियो। माण्हू डेस्परेट आहिनि न, डेस्परेट इन करे आहिनि त हुनजी व्यूवरशिप आहे, इन करे त तव्हां सुठी इंटरटेनमेंट प्रोवाइड कंदो। माण्हू ॾिसणु चाहिनि था, चाहिनि था, माण्हू इंटरनेशनल प्लेयर अचनि था तव्हां वटि ऐं परफॉर्म कनि था। मुक़ाबिलो ॾिसो, कल्ह वारो मुक़ाबिलो, माण्हू त मुक़ाबिलो ॾिसंदा पर माण्हू इहो बि ॾिसंदा त मुनवर आलम जेको एतिरो सीनियर सहाफ़ी आहे, करंट अफेयर्स ते सियासत ते एतिरी कमांड रखे थो, उन्हनि खे इहा घटि ख़बर आहे त स्कूल लेवल ते, कॉलेज लेवल ते पंहिंजो बहितरीनु फास्ट बॉलर रहियो। वकार यूनिवर्सिटी वसीम अकरम हुनजो फेवरेट हुयो ऐं ओपनिंग कंदा हुओ। थोरो पंहिंजी क्रिकेट जे हवाले सां बि ॿुधायो। क्रिकेट ॾिसो न, जीअं तव्हां शाहनवाज़ ॾानी तव्हां ॾिसो न, इहा असांजे ॻोठ जो आइडियल एग्ज़ाम्पल आहे। एग्ज़ैक्टली, असां ॻोठ में उन टाइम में सीमेंट पिचूं हूंदियूं, अञा त आहिनि त सीमेंट पिच हूंदी हुई ऐं ग्राउंड नंढा हूंदा, बॉल वेंदी हुई जॾहिं त पोइ थोरो इंतज़ारु करिणो, भई वेठा आहियूं जेसि ताईं बॉल अचे। त स्टार्टिंग उहा ई असांजे घर जे साम्हूं ई क्रिकेट ग्राउंड। उन ज़माने में मां इहो क्रेडिट ॾींदुमि, उन ज़माने में स्पोर्ट्स जी अहमियत हुई। सही, अॼुकल्ह माण्हू हिन में लॻी विया आहिनि, ॿार हिन में लॻी विया आहिनि। तव्हां ॾिसो त ग्राउंड्स असांजा हिते कराची में त घणा कब्ज़ा ई थी विया। बिल्कुलु सही। ऐं पोइ उनखां पोइ माण्हू ग्राउंड खां परे थी विया। असांजे हुन ई ग्राउंड में क्रिकेट बि थींदी हुई, हॉकी बि थींदी हुई। सही, ऐं क्रिकेट त तव्हां मुंहिंजो तारीफ़ थोरो घणो कयो त क्रिकेट त मां डोमेस्टिक लेवल ते खेॾी आहे, हॉकी जो मां इंटरनेशनल प्लेयर आहियां ऐं हॉकी मां पाकिस्तान लेवल ताईं खेॾी आहे।
त उते असांजी हॉकी हुई खैरपुर जहिड़े शहर में, ऐं खैरपुर में सिटी में असां खेॾंदासीं। स्टार्टिंग उतां ई उहो ई टफ पिच न हुई किथे बि, सीमेंट पिच हुई, मैच बि सीमेंट पिच न ठही सघी आहे किथे बि न। ॾिसो न असां पाकिस्तान जेका ठाहे थो एग्ज़ैक्टली उते ई माण्हू अची बैट्समैन हथ ॿधंदो। सरप्राइज़ तव्हां इहो ॾेई छॾियो त इंटरनेशनल हॉकी जा प्लेयर रहियो और थोरो इन प्रोग्राम खे थोरो जेस्टर चेंज करण लाइ इहो बि ॾियूं त पाकिस्तानी हॉकी तव्हां एतिरी ज़बरदस्त खेॾी, पाकिस्तान हॉकी रूल कयो सॼी दुनिया ते, पहिरों नंबर ई ऐं 8 नंबर आहे, उन तबाही जो सबबु बि थोरो ॿुधायो नाज़रीन खे। PSL ते त जेसिताईं हलंदो पर मुंहिंजा सभु हुन में घणा सबब आहिनि, ऐं मां उनखे इन करे त माण्हू हुन में उन्हनि खे रंज थींदो त लिसानियत तबाह कई। सही, मां हिन में को मूंखे भो कोन्हे। सही आहे, मां स्ट्रेट फॉरवर्ड लाइकिंग डिसलाइकिंग इफेक्ट अची, लाइकिंग डिसलाइकिंग अची वई, उन में लिसानियत अची वई। सही, सुठा प्लेयर इग्नोर थियणु शुरू थिया, ऐं ख़ासि तौर ते हिन सूबे जा। सही, जॉब्स बि न मिलियूं, जॉब्स न मिलियूं, डिपार्टमेंटली तव्हां उनखे प्रमोट न कयो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू वेही रहिया। मां सुहेल अब्बास जी मिसाल तव्हांखे ॾियां, वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर। सुहेल अब्बास असांजो सीनियर हुयो, वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर हुयो, उनखां अञा बि आहे, उनखां वधीक को टैलेंटेड माण्हू अञा ताईं पाकिस्तान जी हॉकी जी हिस्ट्री में न आयो आहे जेको हू फ्लिक कंदो। उहो माण्हू असां ॾिठोसीं उनखे त हू कॉन्ट्रैक्ट जे लाइ तरसंदो हो। सही, डिपार्टमेंटल कॉन्ट्रैक्ट जे लाइ हू तरसंदो हो। हू कॾहिं हिते, कॾहिं 6 महीना, कॾहिं साल, कॾहिं 1.5 साल खां पोइ हू वेठो हूंदो आहे इंतज़ार में, हिन टेंशन में, हिन स्ट्रेस में त यार मूंखे नेक्स्ट डिपार्टमेंट मिलंदो या न। माना सुहेल अब्बास जहिड़े माण्हू सां इहा ज़ाती हुई या नाइंसाफ़ी, आख़िर में वरी मुश्किल सां उनखे सुई गैस जहिड़ो हिकिड़ो डिपार्टमेंट मिलियो। त असां ॾिठा त भई हिन सूबे जे हिन सुपरस्टार खां, जेको वर्ल्ड जो सुपरस्टार आहे, जेको हॉकी जो सुपरस्टार आहे, जंहिंजो को मुक़ाबिल कोन्हे। ऐं सरप्राइज़ इहो आहे त हू पंहिंजी नौकिरी जे लाइ परेशान हो। CM मुराद अली शाह साहब सभ खां वधीक पैसो पाकिस्तान हॉकी खे ॾिए थो, ऐं पाकिस्तान सां गॾु जेकी सिंध जी हॉकी उहा बि तबाह आहे। सर PSL जी ॻाल्हि कयूं था, जहिड़ी तरह सां सिंध गवर्नमेंट इनिशिएटिव वरिता, मैचिस खे हिते ऑर्गेनाइज़ कयो, सिक्योरिटी जा जेके बि मेजर्स हुआ उहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सिंध गवर्नमेंट जे हवाले कया, ऐं गुज़िरियल 4-5 PSL में त असां मुराद अली शाह खे इन एक्शन ॾिठोसीं, जेतिरो ख़र्च पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे बिहाफ ते सिंध गवर्नमेंट कयो उहो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उन्हनि खे न ॾिनो। छा था सम्झो त CM मुराद अली शाह साहब खे सिर्फ़ु क्रिकेट ते क्रिकेटर आहे न? हा, क्रिकेटर आहे, पाण ऐं क्रिकेट में खेॾियो आहे। ऐं असल में इहो छा आहे, इहो मां क्रेडिट मुराद अली शाह खे बिल्कुलु ज़रूरु ॾींदुमि। ऐं त हुन ज़ाती इंट्रस्ट, पर्सनल इंट्रस्ट वरितो, ऐं न सिर्फ़ु सिक्योरिटी इनहेंसमेंट में, PCB जी मदद करण में, ऐं रेनोवेशन ऑफ नेशनल स्टेडियम, रोड रस्ता लाइटिंग जे हवाले सां, इनसाइड एज़ वेल जो जेको स्टार्टिंग में फौरी तौर ते कमु थियो, PCB जो सर पहिरें कमु थी वियो, बाक़ी पेमेंट बाद में थी। सही, उहा बि सभु असांखे ख़बर आहे, ऐं इहो सुठो हिकिड़ो जेस्चर आहे। बिल्कुलु आहे। ऐं हुन खां पोइ जीअं VIP प्रोटोकॉल्स इंटरनेशनल प्लेयर्स खे हिते मिलियो। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं फर्स्ट PSL थियो त कराची जी सड़कुनि ते शाराए फैसल हुजे, एयरपोर्ट खां वठी ऐं होटल ताईं ज़बरदस्त क़िस्म जी डेकोरेशन हुई। तव्हांखे यादि हूंदो त ही जेस्चर हुयो न, माना ही हिकिड़ी स्पिरिट हुई, ऐं हुनजा इम्पैक्ट वेंदो आहे, उनजो इमेज वञे थो, ऐं पीसफुली तव्हां उहो कंक्लूड कयो PSL त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में एतमाद रिस्टोर थियो, ऐं इंटरनेशनल प्लेयर्स जो कॉन्फिडेंस रिस्टोर थियो त भाई ही इट्स अ पीसफुल कंट्री, पीसफुल सिटी, एंड इन अ पीसफुल माहौल वी कैन प्ले हियर, सो दे कैन। अब नाउ आप हाणे ॾिसो, तव्हां हिन सूरत हाल ॾिसो त उहो ई कॉन्फिडेंस कमु अचे थो। ऐं सिंध हुकूमत मुंहिंजे ख़्याल में हिन PSL ऐं इंटरनेशनल क्रिकेट जी बहाली जे लाइ जेको कमु कयो आहे, कंहिं हुकूमत न कयो आहे। बिल्कुलु, हिन में को शक न आहे कि हॉकी हुजे, क्रिकेट हुजे, सिंध गवर्नमेंट सईद मुराद अली शाह खे क्रेडिट वञे थो, पर थोरो डिसक्रेडिट इहो बि वञे थो। न्याज़ स्टेडियम 1987 में जॾहिं वर्ल्ड कप थियो त उनजी इफ़्तिताही ओपनिंग सेरेमनी उते थी, उते सिंध काज़ा पाकिस्तान मैच खेॾियो, न्याज़ स्टेडियम तबाह थियो, ऐं 5 दफ़ा KTN न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां मुराद अली शाह प्रॉमिसिस बि कयो त असां न्याज़ स्टेडियम खे रिस्टोर कंदासीं, ठाहींदासीं, न ठहियो आहे। असां था सम्झो त इन तरफ़ बि थोरो साईं खे ध्यानु ॾियणु खपे, छो जो सिर्फ़ु हिकिड़ो स्टेडियम कराची जो आहे जिते सॼी सिंध जा माण्हू क्रिकेट ॾिसनि। हिकिड़ी जाइ ते CM साहब जो इंट्रस्ट, ऐं ॿी जाइ ते थोरो अपोज़िट इहो आहे त लास्ट 7 years
असां चई सघूं था लास्ट 7 इयर्स खां या 6 इयर्स खां घटि में घटि त स्पोर्ट्स डिपार्टमेंट इग्नोरेंट आहे सही आहे एज़ ए डिपार्टमेंट। ऐं हुते जेका स्पोर्ट्स मिनिस्टर आया मोहम्मद बख्श महर थोरो घणो उनखे स्पोर्ट्स में लॻंदो हुयो पर डिलीवर करणु खपे करे न वियो थोरो उनखे हल्की फुल्की चाबी ॾिनी पर उन खां पोइ अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त अहिड़ा स्पोर्ट्स जा मिनिस्टर अची विया जंहिंखे सेंस न हुयो त स्पोर्ट्स हिकिड़ी इंडस्ट्री आहे। सही आहे स्पोर्ट्स हिकिड़ो सिर्फ़ु एक्टिविटी न आहे इट्स नाउ अ इंडस्ट्री इकोनॉमी बूस्ट करे थी तव्हां इकोनॉमी तव्हां ॾिसो न ही ख़तर में जेको फुटबॉल वर्ल्ड उहो विड़ी उन्हनि कयो ऐं ॾिसो तव्हां उन्हनि जी इन्वेस्टमेंट ॾिसो ऐं तव्हां उनजा प्रॉफिट ॾिसो त तव्हांजे घटि में घटि बि 10-12 सालनि जो बजट खां मथे त सिर्फ़ु उन्हनि कमायो आहे हिकिड़े इवेंट में। सही 10-12 साल जो पाकिस्तान जो बजट हिकिड़ी साइड ते ऐं हुननि जो सिर्फ़ु हिकिड़ो प्रॉफिट जेको वर्ल्ड कप फीफा खां उन्हनि कमायो आहे उहो हिकिड़ी साइड ते। सही छो त हू सम्झी चुका आहिनि त स्पोर्ट्स इट्स अ इंडस्ट्री। सही स्पोर्ट्स इज़ द इंडस्ट्री ऐं असां वटि अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त स्पोर्ट्स जी अहमियत कोन्हे। मां तव्हांखे हाणे हॉकी ऐं क्रिकेट ऐं हिन जी त क्रिकेट असां हिते जेको प्राइवेट अकेडमीज़ तव्हांखे मिलंदियूं हा ठीकु आहे हू बहैसियत कारोबार बिज़नेस हलाइनि था ऐं पर तव्हांखे हुकूमती लेवल ते अहिड़ी अकेडमी हाणे उन्हनि अकेडमीज़ जो ख़र्चु छा आहे उन्हनि खे हिकिड़ो सरकारी सतह ते या को अहिड़ो ग्राउंड मिली वञे उन ते हू कमु शुरू कंदा आहिनि उहो फीस वठंदा आहिनि ऐं सेखारींदा आहिनि मेंबरशिप फीस ईंदी आहे। सही आहे इहो हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंखां पोइ तव्हांखे जॾहिं तव्हांजी टीम ठहंदी तव्हांखे इहो ऐं तव्हांखे इहा रियलाइज़ेशन ई कोन्हे त सिंध जी को मज़बूत टीम ठही वञे त हू ॿाहिरि मुल्कनि में प्लेयर वेंदा उन्हनि सां एग्रीमेंट थींदा करोड़े रुपए जा एग्रीमेंट थींदा उन्हनि सां इनकम जनरेट थींदी मुल्क में जॾहिं तव्हां हिते सिंध में जॾहिं को इवेंट कराईंदो उन्हनि सां करोड़े रुपए जी तव्हांखे इन्वेस्टमेंट थींदी। हीअ अकेडमीज़ तव्हां घटि पैसे में हलाए सघो था सिंध हुकूमत जी सपोर्ट अगरि हुजे पर सिंध हुकूमत खे बि इहो सोचणु खपे त जेका स्टेडियम्स हुजनि उन्हनि खे तव्हांखे आबाद इन करे न आहे करिणो त तव्हां ख़र्चु थिए थो इहो तव्हांजी इन्वेस्टमेंट थिए थी। बिल्कुलु सही आहे फ्यूचर में तव्हांखे प्रॉफिट मिलंदो प्रॉफिट ई प्रॉफिट आहे सर। नंढा नंढा अहिड़ा स्पोर्ट्स जा सेक्शन्स आहिनि जिते तव्हां घटि पैसा हणो ऐं तव्हांखे वधीक मुल्क जो इमेज बि बहितर थींदो। हाणे तव्हांखे मां सोमालिया सूडान इन्हनि जी मिसाल ॾियां उन्हनि जा तव्हांखे ओलंपिक्स में ऐं मुख़्तलिफ़ अहिड़े इवेंट्स में तव्हांखे उन्हनि जिथे तव्हां ॾिसंदा एथलीट्स नज़र अचनि एथलीट्स नज़र ईंदा तव्हांखे बिल्कुलु ठीकु आहे। छा आहे इमेज आहे सही लॉन्ग रनिंग जा जेका तव्हांखे वॾा एथलीट्स नज़र ईंदा उहे तव्हांखे अफ्रीकन सिटीज़ कंट्रीज़ में बिल्कुलु ठीकु आहे। छा आहे इमेज आहे इमेज आहे बट हू पंहिंजे मुल्क जे लाइ तव्हां उनजो इमेज ठहे थो हिकिड़ो मुल्क आहे असांजो हिकिड़ो असां हिकिड़े हाणे त पहिरें त असां वटि 3-4 शयूं हुयूं माना असां हॉकी में हुयासीं असां क्रिकेट में हुयासीं स्क्वैश ते त असां 21 साल हुकुमरानी कई आहे 21 साल कंहिंखे अचनि न ॾिनो आहे जहांगीर ऐं जहानशेर ख़ान कंहिंखे अचनि न ॾिनो आहे त पर पोइ छा थियो को पुछण वारो आहे जहानशेर जी हालत ॾिठी आहे हाणे कुझु वीडियो हिकिड़ी वायरल थी त हीअ हुकूमती इग्नोरेंस इहो आहे त उन्हनि खे को सम्झाइण वारो कोन्हे त इट्स अ बिग बिज़नेस it can boost your economy it can boost your government it can help you in budget ही लाइबिलिटी न हूंदी तव्हां ते ही फ़िलहालु तव्हां इन्वेस्टमेंट कयो था पर थोरे अर्से खां पोइ ही इनकमिंग डिपार्टमेंट हूंदा ही फूड जहिड़ो डिपार्टमेंट हूंदो। सर तव्हांजी ॻाल्हि सां मां एग्री कयां थो पर पोइ सुवाल त वरी साईं सैयद मुराद अली शाह ॾे वञे थो जेकी उन टीम ठाही आहे त माना उन टीम में जेके माण्हू आहिनि उहे उन लेवल जो कमु नथा कनि अगरि सुवाल इहो निशान कजे त उन तरफ़ उनखे ॾिसणु खपे बिल्कुलु मैसेज ताईं पहुतो हूंदो पर जेकी इवेंट थियणु खपनि सिंध गेम्स वॾो इवेंट आहे जेको चइनि सालनि खां नथो थिए ऐं मां क्रेडिट मरहूम डॉक्टर मोहम्मद अली शाह खे ॾींदो आहियां जस्ट इन जे करे जो उन कंटिन्यू 5 कराया ऐं उनजे थियण सां का अरबी फ़ारसी न हुई पर हफ़्तो 10 ॾींहं 15 ॾींहं प्लेयर्स ग्राउंड जी तरफ़ रुख कंदा हुआ त एक्टिविटीज़ हूंदियूं हुयूं स्पोर्ट्स हुयूं हाणे उहे ख़तमु थी वियूं आहिनि। मुजाहिद ही हिन में तव्हांजी ॿ ॻाल्हि मां इन करे तव्हां असांखे यादि आहे असां स्कूल लेवल ते खेॾंदासीं स्कूल जी टीमूं हुयूं सही कॉलेज जी टीमूं हुयूं यूनिवर्सिटीज़ जा अच्छा सिर्फ़ु टीमूं न हुयूं इन्हनि जा मुक़ाबला थींदा हुआ हॉकी क्रिकेट फुटबॉल बैडमिंटन टेबल टेनिस ही तव्हांखे यादि आहे जेको असां इवेंट बाक़ाइदा ॾिसणु वेंदा बि हुआ पार्टिसिपेट ठीकु आहे त ही इवेंट थींदा हुआ अच्छा पोइ जॾहिं ही पोइ डिस्ट्रिक्ट लेवल ते हिकिड़ी कंबाइन जेको स्कूल खटंदो हुओ पोइ डिस्ट्रिक्ट लेवल ते मुक़ाबला थींदा हुआ डिस्ट्रिक्ट वारी टीम पोइ डिवीज़न वेंदी हुई हिकिड़ो प्रोसेस हुयो। मां पंहिंजी ॻाल्हि कयां मां 19 तव्हां चवंदो त केतिरा पुराणा आहियो 1996 में
मां अंडर 16 खेॾी ऐं मां खैरपुर जहिड़े शहर में हॉकी खेॾंदुमि, हिते अची कराची असां ट्रायल ॾिना। सही। मां सिंध जी टीम में सेलेक्ट थियुमि, असां पंजाब वियासीं, उते सॼे मुल्क जो टूर्नामेंट थियो। सिंध हॉकी में 9th क्लास में हुयुमि ऐं मां छो त हिकिड़ो प्रोसेस हुयो, मौजूदु हुयो, एग्ज़िस्ट करे पियो, हिकिड़ो स्ट्रक्चर हुयो जेको एग्ज़िस्ट करे पियो, उहो वर्किंग में हुयो। एक्सपायरेशन कहिड़ी असां जीअं क्रिकेट जी इंस्पायर त ॾिसो, असां हुन ज़माने में असांजो हॉकी में त शहबाज सीनियर, सही, आउटस्टैंडिंग प्लेयर। आई हैव नेवर सीन सच काइंड ऑफ अ प्लेयर विद दैट टेक्निक, जेका टेक्निक हॉकी में शहबाज सीनियर वटि हुई, कंहिं वटि न हुई। असां जर्मन्स खे ॾिठोसीं हिते, असां नीदरलैंड खे हिते पाकिस्तान कराची में ॾिठोसीं, त हू सिर्फ़ु शहबाज खे ईअं प्रैक्टिस में ॾिसंदा हुया। सर आसिफ खान आहे असां सां लाइन ते, हुन सां ॻाल्हि ॿोल था। आसिफ साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मुजाहिद सुरंगी साहब, कैसे हैं? मैं बिल्कुल ठीक ठाक हूँ। मेरे साथ स्टूडियो में जो शख्सियत मौजूद है वो मुनव्वर आलम साहब हैं। उम्मीद है आप जानते होंगे, वो हमारे आज जो है वो एक्सपर्ट हैं और बड़ी ज़बरदस्त स्कूल और कॉलेज पे क्रिकेट खेली और हॉकी तो पाकिस्तान लेवल पे खेल चुके हैं। पाकिस्तान सुपर लीग के हवाले से आसिफ साहब मैं भी आपसे बात करूँगा और मुनव्वर आलम साहब भी आपसे बात करेंगे। कल का जो मैच था, उस मैच के हवाले से जो प्रेडिक्शन थी, टॉस के हवाले से बड़ी अहमियत रखती थी कि टॉस जो जीतेगा वो पहले फील्डिंग करेगा, और वही हुआ। मुल्तान सुल्तान ने टॉस जीत के पहले फील्डिंग की। ये प्री प्लान चीज़ें थी वेदर के हिसाब से, या उनकी टीम की प्लानिंग ऐसी थी? नहीं, उनकी टीम की प्लानिंग के हिसाब से अगर देखें तो उन्होंने टॉस देख, उन्होंने उस पिच पर काफ़ी प्रैक्टिस की थी, इस इलाके को वो जानते हैं। सही। तो उन्होंने फैसला सही किया, क्योंकि ड्यू का चांस था, लेकिन ड्यू इतना ज़्यादा पड़ा नहीं ड्यू, और वो आखिर में अपने इनिंग के आखिरी ओवर में 5 ओवर में कोई ज़्यादा स्कोर भी नहीं कर सका मुल्तान। तो उसकी वजह से मुल्तान को मुश्किलात का सामना करना पड़ा। फिर आगे लाहौर की जैसी बॉलिंग थी वो बड़ी शानदार थी, लाहौर के कप्तान ने बड़ी अच्छी बॉलिंग की, उसके अलावा जमान ने बहुत अच्छी बॉलिंग की। उन्होंने सही मौके पर विकेट लिए। जब रिजवान को आउट किया था शाहीन शाह अफरीदी ने, वहाँ से मैच उनके हाथ से निकला। फिर बहुत अच्छी बॉलिंग, बहुत तारीफ करना होगी लाहौर की, तो वो बॉलिंग के बाद अपना मैच जीतने में कामयाब। अच्छा, 3 आउट मैंने देखे जो बड़ा अहम क्रूशल रिजल्ट था मुल्तान के हवाले से। एक तो कैरन पोलार्ड का रन आउट होना, फिर दूसरा शान मसूद का जो रिवर्स स्विप खेलने की जो आदत है उसको नहीं जाती, समझ में नहीं आती, इतनी बड़ी क्रिकेट खेल रहा है और अजीब गरीब शॉट्स खेल रहा है, और दूसरा रिजवान का आउट होना। आप नहीं समझते कि ये तीनों डिसीजन ऐसे थे जो मुल्तान सुल्तान को ले डूबे? जी हाँ, रिजवान की खास तौर पर विकेट, और कैरन पोलार्ड इस तरह के प्लेयर हैं, जिस तरह से वो खेलते आए हैं। अभी उन्होंने यूएई में भी लीग में हिस्सा लिया था कैरन पोलार्ड ने, तो अच्छा बॉलिंग बहुत अच्छी हुई। बॉलिंग जो जड़ में बॉलिंग करने वाले बॉलर्स हैं, शाहीन शाह अफरीदी ने जो आउट किया था रिजवान को, बहुत अच्छा बॉल था। रिजवान काफ़ी रन बना चुके थे। उसके बाद जो जमान ने बॉलिंग की वो भी जड़ में बॉलिंग की, मतलब यॉर्कर लेंथ पर बॉलिंग बहुत ही शानदार है लाहौर के पास। तो लाहौर ने ये आसिफ डेयरिंग फैसला नहीं समझते? आखिरी ओवर का जो फैसला था वो बहुत डेयरिंग था शाहीन शाह अफरीदी का, और वो अच्छा साबित हुआ। ओवर देना जी, वो अच्छा फैसला था। और शाहीन को आपने देखा होगा कि वो सबसे मशवरा करते हैं। डेविड वीजा के साथ उन्होंने काफ़ी देर मशवरा किया, उसके बाद जूनियर प्लेयर्स के साथ वो बड़ा मशवरा करते हैं। और जमान असल में केपीएल कश्मीर में लीग हुई थी, वहाँ से जमान सामने आए हैं, और पिछले साल जो हुई थी लीग उसके वो बड़े अच्छे बॉलर साबित हुए हैं। उनका एक्शन ऐसा है कि वो स्लिंगी एक्शन है, वो दौड़कर करने में महारत रखते हैं जमान। लेकिन कल कुछ लक भी काम कर रही थी। एक बिल्कुल फुल टॉस बॉल एलबी हो गया, तो वो भी एक लक थी। बहरहाल वो बाहर छक्के पे जाने वाली बॉल थी वो। हाँ, वो बस वो नहीं हुआ, छक्का नहीं लगा, लेकिन जमान के पास तेज भी है और जमान ने डायरेक्शन भी अच्छा रखा। 1-2 वाइड बॉल जरूर हुए लास्ट ओवर में, लेकिन लास्ट ओवर में 15 रन एक बड़ा टारगेट होता है। लेकिन जमान की तारीफ करना होगी यहाँ पे, और शाहीन शाह अफरीदी की मैं फिर तारीफ करूंगा कि जिस तरह से उन्होंने अपने बॉलर्स को एतमाद दिया, जिस तरह बॉलर्स के साथ उन्होंने मशवरे किए, जिस तरह बॉलर्स को उन्होंने संभाला। क्योंकि आखिरी ओवर में आपने देखा होगा कि कुछ काफी देर उन्होंने मशवरे किए थे। डेविड वीजा उनके पास आए थे, उसके अलावा और भी उनके प्लेयर्स के पास वो गए थे। वो गले में हाथ डाल लेते हैं, खास अंदाज है उनका, बहुत इससे एतमाद जाता है। आसिफ आपको पोलार्ड फिट लग रहे हैं? कल कुछ मुझे लगा, मैं ये नहीं कह रहा हूँ कि वो आपको कल कुछ थोड़ा सा मुझे कुछ लेजी लगे, ऐसा लग रहा है कुछ थोड़े से टायर्ड हो गए, या तो बहुत लंबी क्रिकेट खेल के आ रहे हैं, और कुछ स्लो थे। वो काफी डॉट बॉल्स पोलार्ड की हमने कल देखी। पोलार्ड जिस मौके पर बैटिंग करने आए थे उस मौके पर जरा स्कोर भी चाहिए था, तो पोलार्ड ने कोशिश की। अब वो स्लो, तो वो इतने लंबे कद के हैं, इतने भारी भरकम जिसामत के, तो वो इस तरह से मूव करते हैं। वो कभी मैंने नहीं देखा कि वो बहुत तेज उन्होंने रन बनाया हो।
दूसरा रन मौका लेने के लिए चक्कर में आउट हुए, वो मिस फील्ड हल्का सा हुआ था, लेकिन इस तरह की चीजें हो जाती हैं। अब इस हवाले से मैं ये नहीं कह सकता कि वो अनफिट हैं। अनफिट मुझे नजर तो नहीं आए, क्योंकि वो जैसे आपने कहा खेलते हैं बिल्कुल सही। अच्छा, में जो लीग हुई है उसमें बिल्कुल सही कहा आपने, पहला मुकाबला है, पहला मुकाबला था, अभी तो मुकाबले और होने। 20 रन किए उन्होंने 12 बॉलों पे, ये भी अच्छी परफॉर्मेंस है, लेकिन जिस तरह का रन उन्होंने लिया वो नहीं लेना चाहिए था, क्योंकि रन काफ़ी उन्होंने बना लिए थे और वो क्लोज गए थे मैच के। लेकिन आखिर में सडनली आप नहीं समझते, आज का जो मैच है, आज के मैच पे बात करते हैं, कराची किंग्स और पेशावर ज़ल्मी। अब कप्तान बाबर आजम जो है वो पेशावर ज़ल्मी में चले गए, पहले कराची किंग्स से थे। अभी जो टीम फार्मेशन है वो डिफरेंट प्लेयर्स पे है। पाकिस्तान की जो सुपर लीग है ये बहुत बड़ा इवेंट है। आज का जो मैच है इसमें अगर हम परफॉर्मेंस देखते हैं तो हमें पेशावर ज़ल्मी की जो परफॉर्मेंस है वो बनिस्बत कराची किंग्स की अच्छी नज़र आती है। 19 मैचों में से 17 मैचेस शायद उन्होंने जीते हैं अपने कराची किंग्स के खिलाफ पेशावर ज़ल्मी ने। तो आज का जो मैच है इसको कैसा देखते हैं, और आज भी टॉस की क्या अहमियत होगी? आज के टॉस की मुझे नहीं लगता कि कोई अहमियत होगी, क्योंकि कराची में हम रोजाना ही जा रहे हैं और वहाँ ड्यू नजर नहीं आया कराची में। तो कराची के हिसाब से मुझे नहीं लगता कि टॉस की अहमियत होगी। और दूसरी बात है कि पेशावर ज़ल्मी का कॉम्बिनेशन थोड़ा सा चेंज हुआ है। कामरान अकमल अब नहीं है, वहाब रियाज की वो फॉर्म नहीं है, बाबर आजम आ चुके हैं, उसके अलावा भी रदरफोर्ड है उनके पास, और भी प्लेयर्स हैं उनके पास जिनको देखना होगा। लेकिन पेशावर ज़ल्मी की जो तैयारी है वो कराची किंग्स से बेहतर नजर आती है, क्योंकि उन्होंने प्रैक्टिस मैचेस बहुत ज्यादा खेले हैं। आपने भी देखा स्टेडियम में वो काफी दिनों से यहाँ प्रैक्टिस कर रहे हैं कराची में। दोनों टीम्स कर रही हैं, लेकिन पेशावर ज़ल्मी की टीम मैचेस ज्यादा खेल रही है, यानी और बाबर आजम प्रैक्टिस भी अलग से ज्यादा करते नजर आए हमें। वो शॉट्स की प्रैक्टिस कर रहे हैं, क्योंकि वो जो स्कूप शॉट होता है जो दिलशान खेला करते थे, स्कूप शॉट, वो उसकी भी बहुत ज्यादा प्रैक्टिस कर रहे हैं। तो तैयारी तो मुझे नजर आती है ज़ल्मी की ज्यादा बेहतर। और अगर कराची को देखें तो कराची के पास वो पावर नहीं है मिडिल ऑर्डर में, खास तौर से उनका ओपनर शर्जील है, तो मिडिल ऑर्डर में उनके पास कोई इस तरह का एक्सप्लोसिव बैट्समैन मुझे नजर नहीं आता है जो अच्छा खेले। यकीनन अच्छा खेलने की तैयारी तो करेंगे वो, लेकिन उधर गप्टिल है, इधर कटिंग है, बैन कटिंग बड़ी अच्छी फॉर्म में नजर आए थे। कप्तान का बड़ा अहम रोल होगा आज के मैच में। एक तरफ तो बाबर आजम कप्तान है, दूसरी तरफ इमाद जो है वो टीम की क़यादत करेंगे कराची किंग्स की। तो कप्तान की हैसियत से एक्सपीरियंस है बाबर आजम, तो ये एडवांटेज नहीं समझते हैं आप कि कराची किंग्स को होगा? देखिए, कराची किंग्स के जो कप्तान है वो सेटल हो चुके हैं, कप्तानी वो पहला सीजन नहीं है उनका, ठीक है, लेकिन बाबर आजम का पहला सीजन है ज़ल्मी के साथ, लेकिन वो पाकिस्तान की कप्तानी कर चुके हैं। उनके साथ खेले हुए काफी लड़के ज़ल्मी की नुमाइंदगी कर रहे हैं, तो उनको उन्होंने देखा हुआ है। खैर वो पाकिस्तान की टीम में नहीं खेला, ना इमाद खेला, ना शकील खेला, ना आमिर खेला उनके अंदर, लेकिन फिर भी उन्होंने देखा होगा। तो ये कप्तानी की बहस बहुत लंबी चलती आ रही है। इसको मैं इस पर क्या करूं, लेकिन कप्तानी में अगर एक्सपीरियंस देखें तो लीग में एक्सपीरियंस जो है वो बाबर का कम है और इंटरनेशनल एक्सपीरियंस बाबर का ज्यादा है। तो ये दोनों चीजों का मुकाबला होगा। बाबर आजम को बहुत कुछ प्रूव करना है, बहुत बातें हो गई उनके बारे में, बहुत बातें उनकी कप्तानी के बारे में हो गई, तो अब ये देखना होगा। पहला ही मुकाबला है तो उसमें अब जरा इंतजार कर लेते हैं थोड़ा सा। हाँ, तो आसिफ ये जो अब जो आज जो ग्राउंड में आप देखेंगे, समझते हैं पब्लिक का इंटरेस्ट कुछ ज़्यादा है, या आज क्राउड की तरफ से कोई ज़्यादा सपोर्ट की उम्मीद नहीं? वर्किंग डे है और कराची का वर्किंग डे है, आप समझते हैं आज स्टेडियम पूरा फुल हो जाने की कैपेसिटी वाला मैच लग रहा है आपको कि पूरा हो जाएगा? देखिए, कल मुल्तान का स्टेडियम भी फुल नहीं था और कराची में जितने रिसेंटली मैचेस हुए हैं उसमें स्टेडियम फुल नहीं हुआ है। तो कराची का स्टेडियम, और दूसरी बात यह है कि जिस तरह के हालात होते हैं, जिस तरह गुजर के जाना पड़ता है पब्लिक को, और उस तरह से मुझे नहीं लगता कि कराची का स्टेडियम फुल हो सकेगा। लेकिन वही बात है कि पहला मैच है। अब देखिए कराची वाले क्या करते हैं, पास की जो तादाद है, पास जो हमसे मांगे जा रहे हैं, जिस तादाद में मुजाहिद से भी मांग रहे होंगे, आपसे भी मांग रहे होंगे, मुझसे भी मांग रहे हैं लोग, तो पास से तो ऐसा लगता है कि लोग देखना चाहते हैं मैच। लेकिन मैच देखने के लिए थोड़ी सी मेहनत उनको करनी पड़ेगी, उनको घर से उठकर आना पड़ेगा, उसके बाद 2-3 सिक्योरिटी चेक्स में से गुजरना होगा, ये सारी चीजें हैं। अभी मैं एक एक्सरसाइज तो है, एक एक्सरसाइज तो अभी तक चल रही है। और आप क्या समझते हैं टिकट्स के जो रकम रखी गई है वो मुनासिब है? टिकट की रकम के बारे में मुतज़ाद बातें हैं। अब देखिए, लोग कह रहे हैं कुछ मुनासिब नहीं है, कुछ कह रहे हैं मुनासिब है। मैं इस पर क्या कहूँ, क्योंकि हमने महंगाई को मद्देनजर रखते हुए जरा सा आप हाँ, वो महंगाई है, और दूसरा
टिकट खरीदने किसने है, सब ने तो टिकट किसी ना किसी से लेने ही होते हैं। ज्यादातर कराची का मिजाज तो ऐसे ही मैंने देखा है ओवर द इयर्स। कराची का, पाकिस्तान का मिजाज यही है कि टिकट खरीदने नहीं है, टिकट हमें फ्री चाहिए और अच्छी जगह के टिकट चाहिए। तो ये सारी चीजें हैं कि हमें भी थोड़ा सा अपने लीग को सपोर्ट करने के लिए थोड़ा सा हमें भी करना पड़ता है, हमें भी करना चाहिए कि हम निकल के आए, टिकट खरीद लें। छोटा जो टिकट है वो कोई इतना महंगा नहीं है। आप अगर वीआईपी टिकट की बात करें तो वो वाकई महंगा है, लेकिन उसकी कैपेसिटी भी कम है। कराची का स्टेडियम भी इतनी ज्यादा कैपेसिटी नहीं है, 35-36 हज़ार की टोटल कैपेसिटी है कराची स्टेडियम की। तो इसको देखते हुए मैं समझता हूँ कि आवाम को का आना, और जैसे वर्किंग डे है आज मिड वीक चल रहा है, तो इस हवाले से भरना तो मुश्किल है, लेकिन देखिए अभी तो पहला मुकाबला है, देखिए क्या होता है। अच्छा, आमिर ने अभी तक रिटायरमेंट वापस नहीं ली। रिटायरमेंट उन्होंने अनाउंस कर दी थी कि मैं पाकिस्तान की तरफ से नहीं खेलूंगा, लेकिन PSL वो खेलेंगे और कहते हैं कि परफॉर्म करके पाकिस्तान में वापस आएंगे टीम में। और जो जेस्टर लग रहा है PCB चेयरमैन नजम सेठी का, थोड़ा सॉफ्ट कॉर्नर उसके दिल में नज़र आ रहा है मोहम्मद आमिर के हवाले से। आप नहीं समझते कि इस इवेंट से पहले उसको अनाउंस करना चाहिए था कि मैं PSL के साथ पाकिस्तान के लिए भी अवेलेबल हूँ? देखिए, आमिर हो या कोई भी हो, तो पाकिस्तान क्रिकेट से बड़ा नहीं है। सही, पहले तो ये तय करने बाद आमिर ने रिटायरमेंट ले ली, तो उसने रिटायरमेंट ले लिया, वो खत्म हो गए पाकिस्तान के लिए, उनके चांसेस 0 है पाकिस्तान। तो चीफ सिलेक्टर क्यों कह रहे हैं कि वो अवेलेबिलिटी अपनी शो करें तो हम खिलाएंगे? हारून रशीद कह रहे हैं अगर रिटायरमेंट वो वापस लेते हैं तो उनको परफॉर्म करना होगा ना। डोमेस्टिक सतह पे जो T20 मैचेस होते हैं, सही, उसमें उनको खेलना होगा, उसके बाद उनका रास्ता खुलेगा। ऐसे नहीं होता, आमिर की टीम नहीं हुई, आमिर की टीम या किसी शर्जील की टीम या बाबर की टीम पे नहीं है। इसका एक प्रोसेस है। आमिर ने रिटायर हो चुके हैं, आमिर अब तक इस वक्त वो रिटायर्ड प्लेयर हैं, इसलिए पाकिस्तान में उनकी कोई जगह नहीं है और ना ही होनी चाहिए। मैं ये कह रहा हूँ कि चीफ सिलेक्टर फिर क्यों कह रहे हैं कि अपनी अवेलेबिलिटी शो कर दें तो हम उनको कंसीडर कर सकते हैं, तो फिर उनको भी ये बयान नहीं देना चाहिए। हारून रशीद की बात कर रहा हूँ। चीफ सिलेक्टर साहब जो है ना, वो बहुत धीमे आदमी हैं, वो खुल के बात नहीं करते। अच्छा, आप मिडिल में चलते हैं। सही कहा। अच्छा, आखिरी सवाल आसिफ खान आपसे ये कि आज का जो मैच होने जा रहा है पेशावर और कराची किंग्स की टीमों के बीच में, आप किस टीम को फेवरेट समझते हैं और उसकी वजह क्या होगी? भाई, मैं समझता हूँ कि ज़ल्मी की टीम बेहतर है, क्योंकि उनके पास जो बैटिंग फायर पावर है वो ज़्यादा अच्छा है कराची किंग्स की निस्बत। कराची किंग्स का मिडिल ऑर्डर इतना स्ट्रॉन्ग नज़र नहीं आता है। पेपर पे बात कर रहा हूँ, ऑन पेपर कराची किंग्स का जो मिडिल ऑर्डर है वो इतना स्ट्रॉन्ग नज़र नहीं आता है। और कराची किंग्स की बॉलिंग में सिवाय आमिर के कोई दूसरा बॉलर ऐसा नज़र मुझे तो नहीं आता है जो थ्रेटनिंग होगा। और दूसरी तरफ ज़ल्मी के पास बॉलर्स भी अच्छे हैं, तो मैं समझता हूँ ज़ल्मी का चांस 60-40 के हिसाब से मैं आगाज़ करूँगा। थैंक यू सो मच आसिफ साहब, आपने अपना कीमती टाइम दिया। सर, फेवरेट करार ॾिनो आहे पेशावर ज़ल्मी खे ओवरऑल परफॉर्मेंस जे हवाले सां। आसिफ साहब जी पंहिंजी पसंदि आहे, पंहिंजी पसंदि आहे, बिल्कुलु सही आहे, ठीकु आहे, हर कंहिंजी आहे ऐं हा। उहो टेक्निकली हुनखे ॾिसे थो। हा, असल में आहे या त टीम हूंदी आहे, पर असल में त जॾहिं ग्राउंड ते लहंदा आहिनि त परफॉर्मेंस ख़बर पवंदी आहे। सही। ऐं असां क्रिकेट अक्सर पहिरें त उहे हाणे बि इहो ई आहे, क्रिकेट बाय चांस चेंज न थियो आहे। लक आहे, बिल्कुलु, इन में कोई शक न आहे। पर कप्तान जी की ॻाल्हि कजे, नसीम शाह जहिड़ो टेल एंडर, हा, ॿ बालुनि नंढे ते ॻोठनि खां ॿ छक्का हाणे, सही आहे। हा, हा, बिल्कुलु, टर्न थी वियो न, टर्न थी वियो, चेंज थी वियो। अहिड़ी असां अलाए केतिरी मिसालूं ॾेई सघूं, हज़ारे मिसालूं आहिनि क्रिकेट में, सही आहे, बिल्कुलु सही। को मसलो कोन्हे। हा, ऐं इमाद इज़ अ गुड बॉलर एज़ वेल, परफॉर्मेंस ते डिपेंड करे थो हा, त भई हले थो। काफ़ी टाइम खां पोइ टीम में आहे वापसी, काफ़ी अर्से खां पोइ माण्हू बैक बि कंदो आहे, एग्ज़ैक्टली फॉर्म अची वञे, बिल्कुलु अची वेंदी, सही आहे। फॉर्म में अची वियो, ॻाल्हि आहे। अच्छा, हिकिड़ो सुवाल तव्हां खां अहमियत वारो आहे तमामु वॾो, त सीनियरिटी ऐं एक्सपीरियंस काउंटेबल हूंदो आहे कंहिं फील्ड में। एक्सपीरियंस जे हवाले सां असां ॻाल्हि कईसीं त बाबर आज़म मोस्ट सीनियर कैप्टन आहे ऐं इमाद वसीम एतिरो एक्सपीरियंस कप्तान न आहे, त इहो नथा सम्झो त थोरो एडवांटेज ऐं डिसएडवांटेज हूंदो? बाबर आज़म खे एडवांटेज हूंदो, हुनखे डिसएडवांटेज हूंदो? तक़रीबन बराबर जो कैरियर आहे, मां घणो नथो सम्झो इमाद जो ऐं बाबर जो कैरियर तक़रीबन बराबर, खेॾियो घटि आहे, पर तक़रीबन जेको तव्हां चओ इन फील्ड में सेम एज, ऐं पाकिस्तानी टीम में बि तक़रीबन अॻिते पोइते आया आहिनि, त घणो को अहिड़ो डिफरेंस कोन्हे। इमाद बि ज़ाहिर ॻाल्हि आहे वॾे लेवल ते इंटरनेशनल क्रिकेट खेॾी आहे, मुख़्तलिफ़ लीग्स खेॾी चुको आहे, मुख़्तलिफ़ टीमुनि सां खेॾी चुको आहे, उन्हनि में रहियो आहे, उन्हनि माहौल में रहियो आहे, त ही इज़ अ गुड लीडर आई थिंक। बिल्कुलु, ऐं इट्स अ गुड चॉइस फॉर कराची किंग्स त इमाद खे उन्हनि लीडरशिप हुन में उन्हनि मौक़ो ॾिनो आहे। ऐं डेफिनेटली पर हिकिड़ी केमिस्ट्री जेका 5 सालनि जी हुई
बाबर जी टीम सां, टीम मैनेजमेंट सां, प्लेयर्स सां ऐं सम्झंदो टाइम लॻंदो हुनखे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुते अच्छा पोइ नएं माहौल में वियो त उन्हनि खे बि टाइम लॻंदो एग्ज़ैक्टली इहा सेम साइंस तव्हां उते बि अप्लाई कयो बाबर आज़म ते आहे बिल्कुलु सही आहे पेशावर ज़ल्मी ते बि अप्लाई कयो न त उन्हनि खे बि टाइम लॻंदो न बाबर आज़म सां अटैच थियण में साइकी हर शइ सम्झण में मुंहिंजे ख़्याल में सुठो मुक़ाबिलो थींदो ऐं कराची किंग्स आमिर अनप्रेडिक्टेबल आहे हा आमिर हमेशह अहिड़े कंहिं बि क्रूशल मैच में आमिर जी तव्हां परफॉर्मेंस इंटरनेशनल लेवल वन साइडेड करे छॾियो आहे मैच को न घणा मैच हूंदा वन साइडेड क्या आहे एसएससी चैंपियनशिप जेकी आहे उहा त असांखे ख़बर आहे त शोल्डर हा सर उहो ख़ासि तौर ते इंडियन्स जे अगेंस्ट ऐं ऑस्ट्रेलियंस जे अगेंस्ट त आमिर अहिड़ो परफॉर्म कयो आहे कॾहिं कॾहिं त तव्हां हैरान रहिजी वेंदो त इहो को न आहे ऐं क्रिकेट बाय चांस पर तव्हां छा था सम्झो त मोहम्मद आमिर खे कमबैक करणु खपे रिटायरमेंट वापसि वठणु खपे मोहम्मद आमिर जी ॾिसो न असां ही हिकिड़ो ट्रेजिक कैरेक्टर आहे पाकिस्तानी क्रिकेट में ऐं आमिर अनफॉर्चुनेटली वी हैव लॉस्ट 2 बिलियन बॉलर ड्यू टू द एलिगेशन ऑफ स्पॉट फिक्सिंग उनमें हिकु जेको असां स्टार हाफ हुयो माना हू त आउटस्टैंडिंग माना आसिफ जो त को मुक़ाबिलो न कोन्हे उहो ऐं ॿियो मोहम्मद आमिर अनफॉर्चुनेटली वी हैव लॉस्ट बोथ ऑफ देम एंड जेका उन्हनि जी पीक टाइम हुयो हू उन्हनि आइसोलेशन में पाबंदियुनि में ऐं उन्हनि में गुज़ारियो हुई त आमिर जी एज घटि हुई ऐं पीसीबी बि घणी महिनत उन में कई त रिस्टोर पोइ बि थी वियो पर जेको हिन जो पीक टाइम हुयो ऐं हुन टाइम में जेका अनफॉर्चुनेट त मां इन करे चवंदा ही ट्रेजिक कैरेक्टर्स आहिनि समझ वेरी अनफॉर्चुनेट बिल्कुल त आमिर जो जेको पीक टाइम हुयो मुंहिंजे ख्याल में हू गुज़ारे चुको आहे त हाणे थोरो जीअं आयो बि त उनखे मुक़ाबिलो सख़्तु मिलंदो छाकाणि जो T20 फॉर्मेट में बॉलर्स वॾा आहिनि हिकिड़ी एज हूंदी आहे फिटनेस जी असां स्पोर्ट्समैन आहियूं असांखे ख़बर आहे त विदिन 16 टू 28 30 29 इट्स अ पीक टाइम रिफ्लेक्सेस आई साइड फुटवर्क सब शयूं काउंट ऐं उन में बि तव्हां इहो 16 टू 25 जॾहिं तव्हां कंहिं इंटरनेशनल उसमें उन में अची था वञो इवेंट्स में त 16 टू 25 इट्स अ पीक टाइम सही उनखे पोइ तव्हां मैनेज कंदा आहियो वसीम अकरम जो तव्हां कैरियर ॾिसो ऐं आख़िरी जेको 3 4 5 साल तव्हां ॾिसो शॉर्ट रनअप हा मैनेजिंग लाइन सही लो स्कोरिंग बॉलर लेस विकेट्स बिल्कुलु एग्जैक्टली वसीम अकरम ते शॉट जो कोन जो एक्शन हुयो तमामु वॾो इहो ई तव्हां वकारुनिस ते खणी वञो बिल्कुलु सही आहे सेम लाइक शोएब अख्तर सही आहे त हू माना तव्हां ॾिसो त ऐं ख़ासि तौर ते बॉलर जे लाइ डेफिनेटली छो त बैट्समैन कैन परफॉर्म लाइक शाहिद आफरीदी छक्का लॻी आहे त लॻी आहे ठीकु आहे सही आहे अची वई लॻी आहे त झटपट थी वियो न त पोइ छा आहे पर हिन खे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे रनअप करिणो पवंदो क्रूशल तव्हांखे ओवर कराइणा पवंदा सही आहे पाण खे परफॉर्म करे ज़ाहिर बि करिणो पवंदो एक्चुअली ऐं तव्हां वटि घटि चांस हूंदो आहे न माना हिकिड़ो ओवर मैच खटाए बि सघे थो सही आहे ऐं बैट्समैन जी इनिंग न हूंदी आहे बैट्समैन ते वॾो चांस हूंदो आहे सही बॉलर त मज़दूर हूंदो आहे मज़दूरी कंदो आहे बानी कंदो रहंदो आहे बैट्समैन त आख़िरी बॉल उहो ई आहे न त माना तव्हांजो त बॉलर खे तव्हां जेको हीउ चांस ऐं रिवाइव वारो जेको मसइलो आहे न उन में बॉलर इट्स अ सीरियस जॉब ऐं हुनखे ही हैज़ टू परफॉर्म सही आहे कंटिन्यूअसली सही आहे टीम खे खटाइणो आहे त हुनखे परफॉर्म करिणो पवंदो 4-5 मैच उन सुठी उन बॉलिंग कई ऐं आख़िरी हिकिड़े ओवर में उन 16 17 या 20 रन्स हिकिड़ो खाए ऐं आख़िरी में मैच हाराए छॾे त हू 4-5 मैचेस सॼो ख़तमु थी त ही कंसिस्टेंसी बॉलर जे लाइ ज़रूरी हूंदी आहे ऐं हुनखे छो त आमिर डेफिनेटली ऑस्ट्रेलियन लीग में सुठो खेलियो आहे ऐं बंगाली लीग में बि सुठो खेलियो आहे पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा परफॉर्मेंस अञा मैच नथी थिए हू जेको फास्ट बॉलर स्टैंडर्ड हाणे आहे उहो तव्हांखे बि ख़बर टाइम लॻंदो हुनखे पर हिकिड़ी वॾी अहमियत वारी ॻाल्हि कई तव्हां शुरूअ में जॾहिं अकेडमीज़ जो ज़िक्र कयो अकेडमीज़ वॾो अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि जंहिं नमूने सां तव्हां वरी ॻाल्हियूं कयूं त पाकिस्तान स्पोर्ट्स पॉलिसी बि ग्रास रूट लेवल खां ईअं आहे त तव्हां तालके खां शुरू कयो उनखां पोइ डिस्ट्रिक्ट ते अचो पोइ तव्हां ज़िले ते अचो उनखां पोइ तव्हां सूबे ते अचो पोइ पाकिस्तान ते अचो त इहा हिकिड़ी पॉलिसी आहे स्पोर्ट्स पॉलिसी जेकी 2005 में रिवाइज़ थी हुई जेके बि फ्रेंचाइज़ आहिनि उन में असां अगरि नज़र विझूं था त असांखे लाहौर कलंदर पंहिंजी अकेडमी ठाही आहे पंहिंजे प्लेयर्स खे ट्रेनिंग कराए थो ऑस्ट्रेलिया मोकिले थो ऐं सॼे पंजाब में टैलेंट हंट स्कीम्स जे थ्रू प्लेयर्स खे ॻोल्हे थो अहिड़ी तरह सां पेशावर ज़ल्मी बि तमामु घणो वर्कआउट कयो आहे नादरन एरियाज़ में मथे वज़ीरिस्तान में इन्हनि में इहे ॿ फ्रेंचाइज़ जेतिरो कमु कनि थियूं टैलेंट हंट जे हवाले सां तव्हां नथा सम्झो त कराची किंग्स खे बि कमु करणु खपे उन सां गॾु ॿियूं जेके फ्रेंचाइज़ आहिनि कोयटा ग्लेडिएटर
उन्हनि खे बि कमु करणु खपे, कमु घटि नज़र अचे थो ॿियनि फ्रेंचाइज़ जो बनस्बत लाहौर ऐं पेशावर जे। बिल्कुलु मां तव्हां सोलंकी साहिबु इंतिहाई अफ़सोस, असां त सहाफ़ी आहियूं न, असां हर शइ खे टेक्निकल ॾिसंदा आहियूं, सही विद डॉक्यूमेंट्स ॾिसंदा आहियूं, ग्राउंड में उन्हनि जी परफॉर्मेंस ॾिसंदा आहियूं। वेयर इज़ PCB? वॉट इज़ द रूल ऑफ योर गवर्नमेंट? तव्हांजी गवर्नमेंट अञा ताईं क्रिकेट हुजे या स्पोर्ट्स हुजे उनखे इंडस्ट्री सम्झियो ई न आहे। सम्झो, बिल्कुलु सही आहे, जंहिं करे तबाही आहे स्पोर्ट्स जी। जेसि ताईं तव्हां हिन खे इंडस्ट्री डील न कंदो तेसि ताईं तव्हां ॾिसो न, हाणे तव्हां कयो छा था, असां त बिल्कुलु क्लोज़ली ॻाल्हि कयूं था। तव्हां हिकिड़ी सड़क ठाहियो था घणनि किलोमीटरनि जी, मिसाल तौरु चवां हिकिड़ो तव्हांखे 10 किलोमीटरनि जी, 10 किलोमीटर तव्हां सड़क ठाहियो था ऐं तव्हां हुन में हणो था 1.5 अरब रुपयो, मिसाल तौरु चवां थो, ठीकु आहे। 1.5 अरब रुपयो सिर्फ़ु तव्हां हॉकी खे ॾेई छॾियो न मुल्क में 5 सालनि जे लाइ, 1.5 अरब रुपयो तव्हां ॾियो, तव्हांजी हॉकी रिवाइव थी वेंदी। अच्छा, उहो प्रोसेस कहिड़ो हूंदो जंहिंसां रिवाइव थींदी आहे? ॾिसो न, हा, उन जो प्रोसेस इहो हूंदो त असांजा टूर्नामेंट केरु कराईंदो हुयो? डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट। एग्ज़ैक्टली, बिल्कुलु DC जेको हूंदो उहो हेड हूंदो हुयो। ठीकु आहे। हा, असांजी PHF छा कंदी हुई त हर डिस्ट्रिक्ट में वञी बॉडी ठाहींदी हुई। बिल्कुलु ठीकु आहे। डिस्ट्रिक्ट जी हिकिड़ी बॉडी हूंदी हुई हॉकी एसोसिएशन। बिल्कुल स्टिल हिन वक़्त बि आहे, पर उहा बि ॻाल्हि आहे त लाइकिंग ऐं डिसलाइकिंग आहे। लाइकिंग डिसलाइकिंग हुजे, पंहिंजी ज़ाती मुफ़ाद जी कलमूं आहिनि। उन छा कंदो, उन्हनि ते नंढा नंढा इंट्रस्ट हूंदा आहिनि। छा हूंदो आहे मिसाल तौरु त असां इहो टूर्नामेंट करायूं, नालो बि थिए ऐं 4 पैसा बि कमायूं। सही आहे। घणो पैसो कमाईंदो माना हिकिड़ो टूर्नामेंट कराए? चंद लख रुपया साल में। सही आहे। हाँ, ऐं नालो थींदो 2-3 VIP शहर में ॻोठ में VIP गेस्ट ईंदा, ही हू डेकोरेशन थींदी, हुन शोशा थींदी, डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट DC सां हुनजी 2-3 मुलाक़ातूं, ही त असां ॾिसूं ही हर डिस्ट्रिक्ट में आहे। एग्ज़ैक्टली, कुझु बि न आहे। छा असांजी प्रायोरिटी छा आहे? सड़क ठाहे असां ठेका उन में कमायूं, स्पोर्ट्स ते इन्वेस्ट न कयूं। तमामु वॾी इंडस्ट्री आहे स्पोर्ट्स, हिन में को शक न आहे। बिल्कुलु सही। केरु सम्झाए? असां सम्झूं था, अलाह कंदो सम्झ में ईंदनि असांखे। केरु सम्झाए? मां त चई थकिजी पियो भई ही जेको स्पोर्ट्स आहे न, हिनखे तव्हां इंडस्ट्री वठो, इन्वेस्ट कयो था। हिकिड़ो माना हिकिड़ो प्लेयर असां चयूंसि त भई पुर्तगाल, सही आहे, क्रिस्टियानो रोनाल्डो, ब्राज़ील, बिल्कुलु एग्ज़ैक्टली, ब्राज़ील इट्स अ साउथ अमेरिकन कंट्री, ऐं तव्हां वञी हुननि जी हालत ॾिसो, या अर्जेंटाइनियंस खे वठो। सही आहे। ठीकु आहे, ब्राज़ीलियन अर्जेंटाइन्स खे वठो, पुर्तगाल यूरोपियन कंट्री आहे पोइ बि, पर तव्हां हुननि जी हालत ॾिसो। हिकिड़ो रोनाल्डो फ्रॉम पुर्तगाल, तव्हां हुनजो एग्रीमेंट था ॾिसो, तमामु वॾो एग्रीमेंट सऊदी अरब सां थियो आहे। $150 million विद सऊदी अरेबिया। सही आहे। $150 million ॿुधाइनि भाई, $150 million जो मतिलबु सम्झो था? सर तमामु वॾी रक़म आहे, एतिरो कैलकुलेटर हुजे त न कढिजे। ही हिकिड़ो प्लेयर। हा, असां हिकिड़ी क्लब ऐं उहो बि क्लब अभी टीम छॾियो। हा, त भाई कंहिं वटि एतिरो पैसो आहे न, जेतिरो माना हुननि खे 150 ॾींदा त 350 कमाईंदा। एग्ज़ैक्टली, बेनिफिट मिलंदो हुननि खे। पर तव्हां इहो न सम्झी सघियो, असांजे मुल्क जो हलाइनि जेके बि हलाइनि था, जेको असांजी मैनेजमेंट आहे उहा इहा सम्झे नथी त भाई स्पोर्ट्स इज़ अ इंडस्ट्री। स्पोर्ट्स असांजी एक्टिविटी बि आहे, पर इहा इंडस्ट्री आहे, ऐं हिकिड़ो माण्हू तव्हांखे रिनाउंड करे सघे थो सॼी दुनिया में। सर प्रोग्राम जो टाइम ख़तमु थियो आहे, तमामु ज़बरदस्त मज़ो आयो। टू बी ऑनेस्ट मूंखे ॾाढी इंस्पायरेशन मिली तव्हांजी ॻाल्हियुनि मां, बिल्कुलु ॾाढी ख़ुशी थी। ऐं नाज़रीन तव्हांखे बि उमेदु आहे असांजो अॼु जो प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। पाकिस्तान सुपर लीग जे हवाले सां असांजी कोशिशि हूंदी त मुकमल अपडेट्स। कराची किंग्स ऐं पेशावर ज़ल्मी जो मुक़ाबिलो आहे, ज़रूरु ॾिसजो, स्क्रीन ते ॾिसजो, ऐं असांजे प्रोग्राम जो फीडबैक ज़रूरु ॾिजो। सवालात तव्हां मोकिले सघो था, पंहिंजो जेको असां हे जेको अपलोड थींदो वेब ते या असांजे पेज ते, ऐं असांजो ऐप आहे KTN जो, उन ते जॾहिं हीअ अपलोड थिए उते तव्हां पंहिंजी फीडबैक ॾेई सघो था, पंहिंजा सवाल मोकिले सघो था। पार्टिसिपेट कीअं कंदासीं, इंशाल्लाह कुझु अरसे खां पोइ असां पब्लिक ज़रूरु वठंदासीं। फीडबैक ज़रूरु ॾियो, असां इम्प्रूव कंदासीं। जी नाज़रीन, थैंक यू सो मच। ख़ुदा हाफ़िज़।